Assalamualaikum. This is Abdurrahman. Welcome again to our YouTube channel Guru of MCQs. अॼु असांजो जेको लेक्चर नंबर 7 आहे सिंधी जा आम सुवाल त हुन जे बारे में असां डिस्कस कंदासीं। त अॼु असांजो पहिरियों सुवाल आहे त काज़ी कादन साहब जेको आहे हदीस ऐं फ़िक़े जो वॾो आलिम हुयो। काज़ी कादन खे सिंधी शाइरी जो अबू चयो वेंदो आहे। मखदूम बिलावल समन जे दौर जो वॾो आलिम हो। त हे बि असांजो इम्पॉर्टेंट MCQ आहे त मखदूम बिलावल कहिड़े दौर सां तालुक़ु रखंदो हुयो। ॿियो सुवालु आहे त मखदूम बिलावल ज़ीन ज़ात जो जेको हुयो समूह हुयो। ॿियो सुवालु आहे त आरगुननि तुर्खाननि ऐं मुग़लनि जे दौर जो वॾे में वॾो शाइर जेको आहे शाह करीम साहिबु आहे। शाह करीम राग ऐं समा जो वॾो शाइक़ हुयो। ॿियो सुवालु आहे त सिंध जो चासर जेको आहे शाह करीम साहिब खे सॾियो वेंदो आहे। ऐं ॿियो सुवालु आहे त सिंधी ॿोली जो विहाउ तारो बि शाह करीम साहिब खे सॾियो वेंदो आहे। ॿियो असांजो इम्पॉर्टेंट MCQ आहे त मखदूम नूह जो असुलु नालो लुत्फ़ुल्ला हुयो। ॿियो सुवालु आहे त अरबन जो दौर जेको आहे उनजो टाइम पीरियड आहे 711 खां वठी 1050 ईस्वी ताईं। ॿियो आहे चचनामो अरबी में इमाम इब्राहिम जो लिखियलु आहे। ॿियो सुवालु आहे त ॻहनि जा वॾा शाइर जेके आहिनि समंग चारण ऐं भागोबान साहिब आहिनि। त इहे छाकाणि त इहे सूमरनि जे दौर जा इहे शाइर हुया जंहिं तमामु ॻाइण जे बारे में तमामु घणो ॻायो। ॿियो आहे त गनान सनफ़ जेको आहे सूमरनि जी दौर जी सां तालुक़ु रखे थी। ॿियो सुवालु असांजो आहे त सैयद नूरुद्दीन पहिरियों गनान चवंदड़ आलिम हुयो। इहो जेको हुयो सूमरनि जे दौर जो हुयो। चंड जा तमनाई आगा सलीम साहब जो लिखियलु आहे त गीच जेको आहे सूमरनि जे दौर जी शाइरी आहे। त हिन जेका गीच वग़ैरह सूमरनि जे दौर जी शाइरी आहे। ॿियो सुवालु असांजो आहे त माई मरखां जेका ई ज़ात जी छा हुई शेख हुई। ॿियो सुवालु आहे त सिंध जो पहिरियों मंज़ूम किसो चवण वारो भागोबान हुयो। ॿियो सुवालु आहे त सूमरनि जो दौर जेको आहे उनजो टाइम पीरियड 1050 खां 1351 ताईं आहे। ॿियो सुवालु आहे त मामोई फ़क़ीर जेको आहे कहिड़े दौर सां तालुक़ु रखे थो। इम्पॉर्टेंट MCQ आहे त समन जे दौर सां तालुक़ु रखे थो। ॿियो सुवालु असांजो आहे त मखदूम अहमद भट्टी साहिबु इहो समन जे दौर सां तालुक़ु रखे थो। ऐं ॿियो सुवालु असांजो इसहाक़ आंगर बेत जो वॾो शाइर हो। काज़ी कादन जेको आहे समन जे दौर सां तालुक़ु रखे थो। ॿियो असांजो आहे त शेख पराड़ जा 3 बेत शाह करीम जे बयानुल आरिफ़ीन में आयल आहिनि। ॿियो आहे समुंड जाॻे थो अदल सुमरे साहिब जो लिखियलु आहे। बंदर बाज़ारियूं अमर जलील साहिबु ख़बरूं खड़ाइण जूं जमाल अबड़ो साहिबु। असांजो आख़िरी क्वेश्चन आहे त ज़ीनत नाविल जेको आहे जेको मिर्ज़ा ग़लीज़ बेग साहिबु लिखियो हुनजो उर्दू में जेको तर्जुमो कयो हुयो त उहो इमदाद हुसैनी साहिबु कयो। हीअ हुया असांजा मोस्ट इम्पॉर्टेंट MCQs। वधीक असां नेक्स्ट लेक्चर में जेके ईंदड़ जेके आम सुवाल आहिनि जेके मोस्ट प्रोबली SSC टेस्ट में अची सघजनि था उहे असां डिस्कस कंदासीं। थैंक यू वेरी मच।